जी नाज़रीन, अॼु दुनिया जी अज़ीम ऐं बहादुर लीडर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो 67हों जनम ॾींहुं मल्हायो वियो। इन सिलसिले में दुनिया जे अमीर तरीन ऐं अवाम लाइ जान जो नज़रानो पेश करे वेंदड़ इन औरत लीडर जी पीपी गढ़ी यासीन तालके जे उहिदेदारनि पारां 20 रुपयनि वारो केक वठी कहिड़े नमूने सालगिरह मल्हाई वई आहे, इहा त तस्वीर ॻाल्हाए थी। पर सवाल इहो आहे त छा हिन तक जा चूंडियल पीपी जा नुमाइंदा ऐं स्पीकर आगा सिराज दुरानी हिननि जियालनि खे अहिड़ी आलिशान तक़रीब मुनक़िद करण जो फ़रमान जारी कयो आहे, या हिननि पंहिंजी पार्टी अंदरि बेवसी जो सबूत पेश कयो आहे। वधीक राज़ कहिड़ा आहिनि, इहे त पीपी अॻवाननि विच में हलंदड़ अंदरूनी जंग मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो। पर पीपी जियालनि तरफ़ां हिन क़िस्म जी सालगिरह तक़रीब मल्हाइण सां अॼु शहीद राणीअ जे रूह खे ज़रूरु तकलीफ़ रसी हूंदी।